जोगशरी में मंशात रोक तहरीक जे अॻवाननि प्रेस क्लब जोगशरी जे साम्हूं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते संदनि चवणु हो त मंशात रोक तहरीक जो जी ॿी मीटिंग असांजी अॼु जोगशरी में थी। उनखां पोइ असां मुज़ाहिरो कयो आहे। ही तहरीक जेका उहा जेका असांजे ज़िले में पूरे ज़िले में तेलके बठोरे समेत सुजाव जे पूरे ज़िले में मंशा जेका सरेआम हले पई ऐं उनखे पुलिस जी सरपरस्ती हासिलु आहे। SSP करोड़े रुपया जेको आहे उतां मंथली वसूल थो करे ऐं SSP जी सरपरस्ती में सभु कुझु थी रहियो आहे। असां आला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त हिन नाअहल ऐं करप्ट SSP खे फौरी तौर ते हटाए हिकु अहल ऐं ईमानदार ऐं बासलाहियत SSP खे मुक़ररु कयो वञे। ॿी सूरत में न त ही मंशात रोक तहरीक अॻिते वधंदे सुभाणे SSP या कुझु ॾींहं खां पोइ SSP ऑफिस जो घेराव कंदी ऐं हुनजे आस पास में जेको मंशात जो विकिरो थी रहियो आहे त इन खां अॻु में तारीख़ में एतिरो कॾहिं विकिरो न थियो। उनजो सबबु हीअ आहे त हिते जी जेका पुलिस इंतिज़ामिया करप्ट पुलिस इंतिज़ामिया जेका आहे उहा हफ़्तो वसूल करे थी मंशात फ़रोशनि खां, जेको वरी मथे पुॼाए थी। त असां सम्झूं था त हीअ जेको मंशात आहे उहा नौजवान नस्लनि खे ख़तमु करे रही आहे। असीं मुतालबो था करियूं IG सिंध खे त हिते जो जेको करप्ट तरीन जेको SSP आहे उनखे बदिली करे के ईमानदार SSP खे रखियो वञे जीअं हितां मंशात जो ख़ात्मो थी सघे। असां वटि जेका पुलिस आहे हिते जी इंतिज़ामिया जेका आहे त हथु वठी असांजे नए नस्ल खे तबाह करे रही आहे। छो जो हिते सवाइ पुलिस जी सरपरस्ती जी का बि शइ नथी हली सघे। असां वटि जेका मंशात आहे सा रोज़ ब रोज़ ज़ोर वठी रही आहे। असांजो नओं नस्ल जेको आहे उनमें घिरिजी रहियो आहे। असांजो मुतालबो आहे त हिते जी इंतिज़ामिया ख़ुसूसन SSP खे जेको बदिली कयो वञे, जेको हुननि जी सरपरस्ती करे थो ऐं हिन जे नए नस्ल खे असां जेके बचायो वञे उनखे हटाए करे। असां अहला अख़्तियारनि खां IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो था करियूं त सुजाल ज़िले में डॉक्टरनि जी रिपोर्ट मुताबिक़ 1100 खां मथे वात कैंसर जा मरीज़ थी चुका आहिनि सिर्फ़ु गुटके इस्तेमालु करण जे, ऐं जंहिंमें हिते जे नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। ताज़ो जोक में रमज़ान शरीफ़ में बि हिकिड़ो नौजवान वो फोत थी चुको आहे नशे जी आदि जे करे। आइस ऐं ठरो सरेआम हले थो। असां पुलिस अख़्तियारनि खे ते कन ते का जूअ नथी सरे। असां अहला अख़्तियारनि खां मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द नशे ते पाबंदी हणी ऐं उनजे ख़िलाफ़ु एक्शन कयो वञे। मुज़ाहिरो कंदड़ अॻवान जो चवणु हो त ज़िले सुजाल में मंशा जो विकिरो सरेआम थी रहियो आहे। हिन IG सिंध खां नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे। कैमरामैन अमजद कुमार सां गॾु अली अकबर कुमार, टाइम न्यूज़ जोगशरी।